ये दोस्तों असांजे शहर खैरपुर शाह में मेन रोड है प्राइमरी स्कूल बॉयज़ ऐं थाने वारी रोड है जिते असांजी कश्ती हले पई ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं उन खां अलावा ॿियो अर्ज़ु आहे त कल्ह खां वठी असांजे खैरपुर शाह में हेॾो सारो सैलाब आयो आहे। कोई सरकारी कंहिं बि क़िस्म जो माण्हू कोन आयो आहे, न आर्मी न रेंजर्स न को कंहिं बि क़िस्म जो माण्हू हिते असां वटि कोन पहुतो आहे, या को रेस्क्यू करण जे लाइ या को का कंहिंजे लाइ। ऐं वॾी ॻाल्हि त असांजे लाइ असांजे शहर में वॾो हिकिड़ो मुसीबत थी वई आहे त गैस इन्हनि बंदि करे छॾियो आहे त ताकी जीअं माण्हू न रहनि। ऐं डेली रोज़ राति जो 4 खां 5 चोर अचनि पिया मुसलसिल, उन्हनि खे असां फायर करे भॼायूं पिया ऐं हू चोरी करण पिया अचनि ॿेड़ियुनि ते। ख़ुदा जे वास्ते असांजो वहर कयो। जेकॾहिं असांखे घर छॾे वेंदासीं त असांजा घर ख़ाली थी वेंदा। असांजो आख़िरी सहारो आहे सुई गैस, जिते असां मानी पचायूं था, उहो बि बंदि थी वियो आहे। सो अलाह जे वास्ते हाई मैनेजमेंट सां को बि केर बि हुजे कॉन्टेक्ट करे, छाकाणि त असां नेटवर्क बंदि थी चुका आहिनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।